बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। एहदिना सिरातल मुस्तक़ीम। हिकिड़ो कोड़ो माण्हू निकिरी सघनि था ऐं माण्हू वॾे क्राइसिस खां बची सघे थो। तव्हां सभिनी जी महिरबानी। सभ खां पहिरीं अव्हां हीअ क्लिप गौर सां ॾिसो। उन खां पोइ जेका अॼु जी कहाणी आहे उहा तव्हांखे आसानीअ सां सम्झ में अची वेंदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। एहदिना सिरातल मुस्तक़ीम। हिकिड़ो पोड़ो माण्हू हुयो। उहो पंहिंजी ओताक में पंहिंजे दोस्तनि सां गॾु वेठो हो। हू दोस्तनि सां कचहरी करे रहियो त ओचितो हू पंहिंजी कुर्सीअ तां हेठि किरी पियो। हुन जा ॿ पुट डोड़ंदा आया ऐं हुन खे मथे खयऊं। जल्दीअ में उन ई दौर में सहूलियत कान्हे गाॾियुनि जी, त हुननि गॾु गाॾो ॿाहिरि कढियो ऐं उन पोड़े माण्हूअ खे जेको हुनजो वाल साहबु हुयो उनखे उन ते विहारियऊं। जॾहिं हू इस्पताल ॾांहुं वञी रहिया, हॉस्पिटल ॾांहुं, त रस्ते ते हुन पोड़े माण्हूअ पंहिंजे ॿिन्ही पुटनि जा हथ वठी चयईं त छा बि थी पए तव्हां पाण में कॾहिं बि न विढ़जो। अञा हुन इहा ॻाल्हि मस ई पूरी कई त हुनजो साहु परवाज़ करे वियो ऐं हू गुज़ारे वियो ऐं हू मरी वियो। ॿिए ॾींहं ते उन जे कफ़न दफ़न खां पोइ उहे ॿई भाइर मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलंदा रहिया ऐं उन्हनि खां दुआऊं वठंदा रहिया, जेकी उन्हनि लाइ ताज़ियत, उनजे वाल साहब लाइ ताज़ियत करण लाइ आया हुया। ॿ ॾींहं टे गुज़रिया त उहे भाइर पाण में गॾु मानी पिया खाइनि वेठा, त नंढे भाउ पंहिंजे वॾे भाउ खे चयो त भाऊ मूंखे कुझु पैसा त ॾे, ॿाहिरि वञिणो आहे। सुबुह जो वक़्तु हुयो, मुंहिंजा दोस्त कुझु ॿाहिरि बीठा हुया, त हुन चयुसि त अंदरि सेफ में पैसा पिया अथई, उतां 1000 पंहिंजो खयूं तूं वञु। हू अंदरि वियो ऐं सेफ मां 1000 पंहिंजो खणी ऐं ॿाहिरि निकिरी वियो। हुनजा दोस्त उन ॾींहुं कुकड़नि जी मेल ते विया हुया। शाम ते उनजो जेको वॾो भाउ हुयो उहो पंहिंजे दोस्त सां गॾु वेठो हो होटल ते, त हुनजे दोस्त हुनखे चयो त तुंहिंजो भाउ अॼु कुकड़नि जी वेड़ ते बीठो हुयो। हुन चयो हा मूंखे ख़बर आहे। चई तोखे पैसा घणा थिया आहिनि छा, जो हरू भरू पंहिंजा पैसा ज़ियान थो करें पियो, हुनखे हिदायत बि नथो करें, न ई सम्झाएसि थो, तूं अकेलो कमु थो करें पियो ऐं हू पैसा उॾाए थो पियो। हू ख़ामोश थी वियो ऐं ख़ामोशीअ सां चांहि पीअणु लॻो। जॾहिं हू घरु आयो त हू पंहिंजे भाउ सां मिलियो, पर हुनखे कुझु बि कोन चयईं। 2-3 ॾींहं गुज़रिया त हुनजे भाउ वरी हुनखे चयो त अदा मूंखे पैसनि जी ज़रूरत आहे, मां ॿाहिरि वेंदुसि। हिन दफ़े कुझु हिन जी दिलि में महसूसु थियो, पर पोइ बि हुन पंहिंजे खीसे मां कुझु पैसा खणी पंहिंजे भाउ खे ॾिना। शाम जो साॻे ई दोस्त सां हू मिलियो। उन दोस्त हिन खे चयो त तूं पंहिंजे भाउ खे कम ते छो नथो वठी वञे, सॼो ॾींहुं रुलंदो थो अचे। त हुन पंहिंजे दोस्त खे ॿुधायो त मुंहिंजे भाउ अञा हाणे 12वीं पास कई आहे, जेसिताईं यूनिवर्सिटी या कॉलेज में दाख़िला थिएसि हुनजी, तेसिताईं हू भले घुमंदो अचे, इंजॉय करे। हिन त पंहिंजे दोस्त खे ईअं चयो, पर अंदर में ही महसूसु करे रहियो हुयो त मां कमायां थो ऐं मुंहिंजो भाउ खाए थो पियो ऐं पैसा उॾाए थो पियो। उन ॾींहुं इतफ़ाक़ सां हिन जो भाउ जीअं ई घरु देरि पहुतो त हिननि में पाण में ॻाल्हियूं कंदे कंदे झेड़ो थी पियो। झेड़ो जो थी पियो त हिननि जी माउ हिननि खे चयो त अञा तव्हांजे पीउ जो 40 ई कोन गुज़रियो आहे, तव्हां हाणे ई पाण में विढ़ो था। त हू उन वक़्तु चुप करे विया। सुबुह जो हुन नंढे भाउ खे बुख़ारु थी पियो, त हिन पंहिंजे वॾे भाउ खे चयो भाउ मूंखे पैसा त ॾे, मां डॉक्टर खे ॾेखारे अचां। हिन जे वॾे भाउ मुकमल तौर ते इनकार करे छॾियो त मूं वटि पैसा कोन्हनि के, ऐं एतिरा फालतू न आहिनि जो मां तोखे ॾींदो वठां। हिननि जो पाण में ओॾीमहिल ज़बानी तौर ते इख़्तिलाफ़ु शुरू थी वियो ऐं उहे पाण खे हिक ॿिए खे घटि वधि ॻाल्हाईंदा रहिया। हुन पंहिंजे दोस्त खां पैसा वरिता ऐं डॉक्टर खे ॾेखारे आयो। शाम ते वरी साॻे ई दोस्त सां मिलियो। चई तोखे पंहिंजो भाउ हलाइणु नथो अचे, नंढो, हुनखे हिदायत नथो करे, तुंहिंजो अदब एतिराम ई नथो करे। हुनखे अॻ में ई गुस्सो हुयो। जीअं ई वापसि घरु आयो त उन राति हिननि जो पाण में इख़्तिलाफ़ु थी पियो, पर पोइ थोरी देरि खां पोइ जॾहिं हुननि जी माउ हुननि खे सम्झायो त हीउ चुप थी विया। वॾे भाउ नंढे भाउ खे चयो
त सुबुह पाणीअ जो वारो आहे, 2 बजे धारा तूं पाणी वराइण वञजां। नंढे भाउ चयो हा भाऊ। हुनजो दवा खाधी त दवा जे करे हुनखे निंड वठी वई ऐं सुबुह जो हुनखे पाणीअ ते संभाल ई कान थी। जॾहिं जो हुनखे पाणी ते संभाल न थी त हुनजो वॾो भाउ पाणीअ ते वियो ऐं ज़मीन ते ई बीठो हुयो थियो। जीअं ई सुबुह जो हुनजे नंढे भाउ खे भाउ जी अखि खुली त हू ॾिसे त हुनजो वॾो भाउ हिते कोन हुयो ऐं सिज बि घणो उभरी चुको हुयो। हीउ डोड़ंदो पंहिंजे भाउ ॾांहुं ज़मीन ॾे वियो। जॾहिं जो उते पहुतो त हुनजो ॾिठो त हिन जो भाउ बीठो, हुन सां गॾु ॿिया बि 2-3 हारी बीठा थिया। हिन जो पाण में इख़्तिलाफ़ु थी पियो। उन वक़्तु वॾे भाउ जो नंढे भाउ खे धिको ॾिनो त हू सिधो तेज़ कुहाड़ीअ ते वञी किरियो ऐं हुनजो हितां कंधु कटिजी वियो ऐं थोरी देरि में हू मरी वियो। उन ॾींहुं हुनजे वॾे भाउ खे पुलिस पकिड़े वठी वई। हुनजी माउ 6 महीननि ताईं रोज़ानो केस जी पोइवारी कंदी ऐं केस ॿुधण जे लाइ हू वकीलनि खे ऐं जज खे इलाज़ कंदी हुई। जॾहिं महीनो खनि गुज़रियो, हू जेल में ई हुयो त ओचितो हुनजी माउ बीमार थी पई। हुनजी माउ जो बीमार थी पई त उहा गुज़ारे वई। 2-3 ॾींहंनि में जज फ़ैसिलो ॿुधायो, छो जो को बि पोइवारी करण वारो कोन हुयो। जज फ़ैसिलो ॾिनो त हुनखे फांसी ॾिनी वञे। हुनखे फांसी अची वई। हुनजी जेकी ज़मीन हुई उते जेके ॻोठ में ॿिया माण्हू मौजूदु हुया उन्हनि उन ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो। ॻाल्हि करण जो मतिलबु इहो आहे त जॾहिं असां पाण में इख़्तिलाफ़ु रखंदा आहियूं, के बि वेझा रिश्ता, के बि वेझा दोस्त, त यादि रखो त हमेशह का ॿियो माण्हू या ॿी का पार्टी या थर्ड पार्टी अचे उन ई मिल्कियत ते, उन ई हिसे ते कब्ज़ो कंदी आहे ऐं उहे फ़ाइदा जेके असां पाण में गॾिजी वठी सघूं था उहे ॿिया माण्हू या ॿी पार्टी हासिलु कंदी आहे। कोशिशि कयो त जेके बि पाण में इख़्तिलाफ़ आहिनि, इख़्तिलाफ़ राय हर माण्हू जो हक़ु आहे, पर उहे इख़्तिलाफ़ ॻाल्हियुनि सां हल कया वञनि त बहितरीनु नतीजा निकिरी सघनि था ऐं माण्हू वॾे क्राइसिस खां बची सघे थो। तव्हां सभिनी जी महिरबानी।